नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे हालाणी खां ख़बर ॾींदा हलूं त चूंडियल चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन जी गॾिजाणी पंहिंजे वार्डनि में सफ़ाई सुथराई वारे अमल खे यकीनी बणाईंदासीं। अहिड़े ख़्यालनि जो इज़हार MNA सईद इब्रार अली शाह टाउन कमेटी हालाणी में नए चेयरमैन ज़ुल्फ़कार ऐवान जी आजियाणे वारी तक़रीब खे ख़िताब कंदे चयो आहे त हीउ शहर असांजो आहे ऐं हिते जी आवाम जा इज्तिमाही मसइलनि खे हल करणु ऐं उन चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन ऐं काउंसलर जो कमु आहे। टाउन में छिकताण ख़त्म थी वई आहे, हाणे कमु घुरिजे। हिन मौक़े ते चेयरमैन ज़ुल्फ़कार ऐवान चयो आहे त मां पंहिंजे टाउन जे वोटरनि खे यकीन थो ॾियारां त संदन जा इज्तिमाही मसइलनि खे फौरी तौर ते हल करण में असां सभिनी किरदार अदा कंदासीं। शहर जी सफ़ाई सुथराई समेत टाउन जे हर वार्ड खे बहितर बणाईंदासीं। हिन चयो आहे त कुझु दोस्तनि में इख़्तिलाफ़ हुआ, पर हाणे उहे इख़्तिलाफ़ ख़त्म करे सभु हिकु आहियूं। आजियाणे तक़रीब में सियासी, समाजी, अदबी, मज़हबी, सहाफ़ियुनि, काउंसलरनि ऐं ऐवान बिरादरी जे माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। आयल महिमाननि खे अजरक ऐं टोपियूं पारायूं वयूं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।